बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भली कार। 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सुमरो मूजिब डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला एफएफसी मीरपुर माथलो एंग्रो फर्टिलाइज़र कंपनी डहरकी जी मार्केटिंग मैनेजर के एक ख़त लिखी चयो आहे त यूरिया जी शदीद खोट जे पेश नज़र ज़िले घोटकी जे आबादगारनि में परेशानी ऐं कावड़ पकड़ियल आहे, जंहिंमें अमन व अमान जी सूरत हाल जन्म वठी सघे थी, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार पुलिस ऐं ज़राइत खाते जा ऑफिसर अहिड़ी सूरत हाल ते कंट्रोल करण लाइ कोशिशूं कनि पिया, पर जेसिताईं यूरिया जी खोट ख़त्म न थींदी तेसिताईं हालतुनि ते ज़ाब्तो आणणु मुश्किल हूंदो। डिप्टी कमिश्नर लिखियो आहे त असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख्तियारकारनि जी रिपोर्ट मूजिब ज़िले में 3 लख खां 4,515 एकड़ ज़मीन ते कणक जो फसल पोखियो वियो आहे, जंहिं लाइ 12 लख यूरिया जूं बोरियूं घुर्बल आहिनि, जॾहिं त ॼाणायल कंपनियुनि पारां हिन महिल ताईं ज़िले में 2 लख यूरिया जूं बोरियूं फराहम कयूं वयूं आहिनि। उन करे वधीक 10 लख बोरियुनि जी ज़रूरत आहे, पर यूरिया जी खोट सबबि आबादगार सख़्त नाराज़गी में आहिनि ऐं सिविल नाफ़रमानी तरफ़ वधनि पिया।